गानो जो भी आख़िर में सरकार शेर अली सिंधन जी काफ़ी पेश कई ऐं इन खां पोइ गुज़ारिश आहे शरीफ़ ज़रदारीअ खे त पाण अचे ॿ कलाम पेश करे। उन खां अलावा मां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि रेडियो टीवी जा सुठा सुठा फनकार मौजूदु आहिनि जिन में जलाल चांडियो भी असां वटि मौजूदु आहे। जलाल चांडियो कंहिं तारफ़ जो पाण मोहताज कोन्हे, पाण जंहिं पंहिंजे अंदाज़ सां सिंध में हिकु मुनफ़रद स्टाइल सां ॻायो ऐं पंहिंजो हल्को पैदा कयो ऐं अॼु बि पाण माण्हुनि जे दिलि जी धड़कन आहे। जलाल चांडियो बि असां मौजूदु आहे। उन खां पोइ मंसूर अली फ़कीर बि रेडियो टीवी ते केतिरा ई भेरा ॻाए चुको आहे। पाण कंहिं तारफ़ जो मोहताज कोन्हे, पाण हिन जहान दरगाह जो ड्यूटीदार ऐं फुकराई कलाम पंहिंजे सुठे अंदाज़ सां ॾाढो ॻाईंदो आहे, सुठे अंदाज़ सां। सोढा लिगारी हुन साण ॿिया बि काफ़ी सुठा फनकार तव्हांजे अॻियां हींअर शरीफ़ ज़रदारी कलाम पेश कंदा। आदीअ जे हुक्म सां जुड़ियो सभु जहान, न को कुंठ यकीन हो, न को हो फुरकान, गरब कुन जो बेहद बयान, शेर अली सुभान आलम में इज़हार थियो। तव्हांजे अॻियां शरीफ़ ज़रदारी कलाम।